मर्दनम् देवकी परमानन्दनम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। भजो बुद्ध के अवतार नारायण भजो ज्ञान के सागर नारायण। भजो बुद्ध के अवतार नारायण भजो ज्ञान के सागर नारायण। दया क्षमा के सागर नारायण छाया वृक्ष की शीतल नारायण। दया क्षमा के सागर नारायण छाया वृक्ष की शीतल नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण भजो कल की अवतार नारायण कलयुग के अवतार नारायण। कल की अवतार नारायण भजो कलयुग के अवतार नारायण। करो नाश पापों का नारायण
का ज्ञान दो नारायण। करो नाश पापों का नारायण। मानवता का ज्ञान दो नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण। नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साध संगत, हिकु दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। सुबुह जो अभिषेक ऐं हवन जो भोग पइजी वियो ऐं श्रीमद् भागवत महापुराण जे मूल पाठ जो बि भोग पइजी वियो ऐं हींअर श्रीमद् भागवत महापुराण जेको संगत पढ़ियो हो उन जो बि भोग साहिबु पइजी वियो। हाणे जेको कथा असां रोज़ कयूं पिया था सिंधीअ में, तंहिंजो भोग विराम कयूं ऐं पोइ पुरुषोत्तम महीने खे मोकल ॾियूं। हर 3-3.5 साले में इहो महीनो ईंदो आहे ऐं हितां लंघे वेंदो आहे पृथ्वीअ तां। पोइ जेको उन जो स्वागत करे, जेको उन जो आदर करे, कोई न बि करे, असां पंहिंजा संस्कार ॾेखारियासीं, पंहिंजे धर्म जा संस्कार, ऐं असां पुरुषोत्तम महीने जो स्वागत कयोसीं ऐं धर्म कर्म कथा पूजा पाठ यज्ञ अभिषेक ये सभु कयासीं। त अॼु समापन करे भंडारो थींदो, उन समय असां सभु गॾु थिया आहियूं। तव्हां सभिनि जो स्वागत आहे। श्रीमद् भागवत महापुराण जो 12हों स्कंद बचियो आहे पंहिंजी कथा में। राजा परीक्षित ऐं शुकदेव जो संवाद आहे हीअ। शुकदेव राजा परीक्षित खे चएसि तो ॿियो तोखे कुझु ॿुधणो हुजे त ॿुधाए पुछ। तॾहिं परीक्षित चए थो तव्हां मूंखे सभु वर्णन करे ॿुधायव कि कहिड़ा कहिड़ा अहिड़ा राजा थी विया जेके असां कॾहिं नाला ई न ॿुधा हुआसीं, पर तव्हां कृपा करे सघो त मूंखे ईंदड़ राजाउनि जा बि नाला ॿुधायो। तव्हां त्रिकालदर्शी आहियो, तव्हां पहिरीं ॿुधाए सघो था कि पोइ छा थींदो। तॾहिं सूत जी महाराज कल युग जे राजाउनि जो वर्णन कयो आहे अॼु खां 5000 साल पहिरीं। परीक्षित ॿुधी रहियो आहे ऐं असांजे लाइ त उहे बि इतिहास थी विया। वर्णन अचे थो भागवत पुराण में ईंदड़ राजाउनि जो कि जेके राजा अञा ईंदा। उन में तव्हांखे हैरानी थींदी, नंद वंश जो ज़िक्र आहे, अशोक जो बि ज़िक्र आहे। सम्राट अशोक, नंद वंश जो शासन हलंदो। ये नंद वंश वारा जेके हूंदा इहे घटि जात वारा शासक हूंदा, पर राज कायम रखंदा पंहिंजो। पोइ चाणक्य ईंदो, चंद्रगुप्त मौर्य खे तैयार करे ऐं धनानंद जो अंत कंदो ऐं पोइ मौर्य साम्राज्य स्थापित थींदो। इहो भागवत पुराण में लिखियलु आहे कि अञा थींदो, पर असांजे लाइ इहो ई 2500 साल पहिरीं थी चुको आहे। पोइ मौर्य वंश 137 साल राज कंदो। पोइ ईंदो शुंग वंश 112 साल। पोइ वरी कर्ण वंश 345 साल। पोइ बलि शूद्र हूंदो, उहो राजा खे मारे करे पाण राजा ठहंदो, त पोइ वरी उन्हनि जो वंश हलंदो
456 साल। पोइ वरी आबीर, यवन, मौल, तुर्क, इहे सभु 1400 साल राज कंदा। माना तुर्कनि जो बि वर्णन आयो आहे। तुर्क इहे ई मुग़ल इहे बि राज कंदा। इहो पहिरियों ई लिखियलु आहे भागवत पुराण में। पोइ वरी छा थींदो, हीअ पृथ्वी शासकनि में बटिजी वेंदी। को हिकु राजा कोन थींदो देश जो, अलॻि अलॻि टुकड़नि जा स्वामी थी वेंदा, जंहिंखे असां रियासत चवंदा हुआसीं अॻे। रियासतुनि में बटियल हो पंहिंजो भारत, अलॻि अलॻि रियासतूं। उहे जेके अलॻि अलॻि रियासतुनि में बटियल हूंदा, को नवाब हूंदो, को राजा हूंदो, इहे वरी अहंकारी, सत्यविहीन, सत्य खां परे, अधर्मी, जनता जो शोषण करण वारा, दान न करण वारा, क्रोधी, अहिड़ा थी वेंदा। अहिड़ा राजा थींदा जेके बसि पंहिंजी चिंता कंदा, पंहिंजा कर्तव्य कोन निभाईंदा, पंहिंजो अधिकार वठणु चाहींदा। राज जो अर्थ ई इहो सम्झंदा कि असांखे भोग भोगणा आहिनि। अहिड़ा राजा थी वेंदा। पोइ त वर्णन थो अचे, यथा राजा तथा प्रजा। पोइ प्रजा बि ओड़ी थी वेंदी। पोइ प्रजा कहिड़ी थींदी, उहो वर्णन अचे थो। कलयुग जी जेका प्रजा थींदी, माना आम माण्हू, उहो वर्णन अचे थो। कलयुग जा लक्षण था अचनि। कलयुग जॾहिं शुरू थींदो त धर्म घटिजी वेंदो, सत्य घटिजी वेंदो, स्वच्छता घटिजी वेंदी, पवित्रता स्वच्छता ऐं पवित्रता में फ़र्क़ु आहे। माण्हू ॿाहिरां त ॾाढा हू थी वेंदा, स्मार्ट, स्वच्छ, पर मन जा पवित्र कोन रहंदा। कलयुग में क्षमा जो गुण कोन रहंदो। मौक़ो ॻोल्हींदा कि कंहिंखे मारण जो मौक़ो मिले त मारियूं, क्षमा करण जो मौक़ो कोन ॻोल्हींदा। दया बि घटिजी वेंदी ऐं आयु बि, उमिरि बि माण्हूअ जी घटि थी वेंदी। 50 साल मैक्सिमम थी वेंदी। माण्हू जी स्मरण मेमोरी बि घटिजी वेंदी ऐं शारीरिक बल बि घटिजी वेंदो। वैदिक ज्ञान जो अभाव थी वेंदो। वेदनि जो ज्ञान लुप्त थी वेंदो ऐं उहा शिक्षा हलंदी जेका भौतिक सुख वधाईंदड़ हुजे। उहा ई शिक्षा हलंदी जंहिंसां माण्हूअ जो पेट भरिजे, जंहिंसां धन अचे ऐं धन सां सुख भोगे। उहा ई शिक्षा हलणु लॻंदी। गुरुकुल बंदि थी वेंदा। कलयुग में जंहिं वटि धन हूंदो न, उन खे ई सुठो ख़ानदानी मञियो वेंदो। हाणे इहो थींदो या थी रहियो आहे, इहो तव्हां ख़ुदि सोचिजो। हुन में ईअं लिखियलु आहे कि थींदो, पर असां त ॾिसी रहिया आहियूं थी रहियो आहे कि धन सां ई माण्हूअ जी पहचान पई थी थिए। धन अथसि त इहो ख़ानदानी माण्हू आहे, धन अथसि त इहो ऊचे कुल जो आहे, धन अथसि त इहो ई समझदार आहे, धन अथसि त इहो ई पूजनीय आहे। पैसो ई हू थी वेंदो। सज्जनता जो चिन्ह, भाई सुठो माण्हू आहे, सुठा आहिनि, चइबो कोन्हे सुठा आहिनि पैसे में। अरे पैसा आहिनि इहा अलॻि ॻाल्हि आहे, सुठा आहिनि इहा अलॻि ॻाल्हि थींदी आहे। भई सुठा आहिनि छो त पैसो ई सभु कुझु थी वियो आहे कलयुग में। समाज में न्याय तॾहिं मिलंदो जॾहिं माण्हू पावरफुल हुजे। आम माण्हू त उमेद न करे न्याय जी। जंहिं वटि कुझु पद न हुजे,
का पहुच न हुजेसि त उनखे मुश्किल आहे न्याय मिले। न्याय उनखे मिलंदो जंहिंसां भीड़ गॾु हुजे। परस्पर आकर्षण जे आधार ते स्त्री पुरुष शादी कंदा। शादीअ जो आधार इहो ई थी वेंदो कि ॾिसण में सुठा हुजनि छोकिरा छोकिरी। छोकिरो छोकिरी ॾिसंदो, अगरि ॾिसण में सुठी आहे त ई हा थींदी, ऐं छोकिरी बि छोकिरे खे ॾिसंदी, ॾिसण में सुठो आहे त ईअं गृहस्थ जीवन ठहंदा। गुण कोन ॾिठा वेंदा, केवल आकर्षण। अच्छा, व्यापारी कहिड़ो व्यापारी सफल थींदो कलयुग में? जेको ठगण में होशियारु हूंदो, जेको अति चालाक हूंदो ठगण में, उहो ई सक्सेस वेंदो। बाक़ी ईमानदार सचो व्यापारी सफल कोन वेंदो। कंहिं बि स्त्री या पुरुष जी केवल काम शक्ति ॾिसी करे ई तय थींदो कि ही परफेक्ट आहे या कान्हे। ऐं ब्राह्मण जी पहचान केवल जणियो थी वेंदी, भीतरी गुण कोन ॾिठा वेंदा कि ब्राह्मण विद्वान आहे या कान्हे। जणियो पातल अथसि त इहो ब्राह्मण आहे, न त जणियो त सभिनीनि खे पाइणु खपे, आम माण्हूअ खे बि। पर आम माण्हू न पाईंदा, केवल उहे ई पाईंदा जेके कर्म कांड वग़ैरह कंदा हुजनि। इहो कलयुग जो हाल आहे। अॻिते बि आहे। श्रीमद् भागवत पुराण जे 12वें स्कंद में कि ॿाहिरां वेशभूषा ॾिसी करे ई तय थींदो कि ही माण्हू धार्मिक आहे, या ही माण्हू भगत आहे, या ही ज्ञानी आहे। केवल ॿाहिरियूं जीअं माला, तिलक या ॿाहिरियां ॿिए शयूं अथसि त माण्हू सर्टिफिकेट ॾींदा ही भगत आहे, हीअ धार्मिक आहे। उनजो लक्ष्य छा आहे उहो न ॾिसंदो कोई, मंशा छा आहे उहो कोई न ॾिसंदो। कोई पाण खे ॿाहिरां ज्ञानी सॾाइण जी चेष्टा कंदो त उनखे ज्ञानी मञियो वेंदो। उहो बसि निशानियूं ॾेखारण जी ज़रूरत आहे उनखे। कोई माण्हू इहो ॾेखारणु चाहींदो कि मां धार्मिक आहियां, त ॿाहिरां निशानियूं धारण कंदो त उनखे सर्टिफिकेट मिली वेंदो कि धार्मिक आहे। मंशा जी का वैल्यू ई न त ॿुधायो धार्मिक कंहिंखे चइजे। जंहिंजे जीवन जो लक्ष्य परमात्मा हुजे सो धार्मिक, ऐं जंहिंजे जीवन जो लक्ष्य संसार हुजे सो अधार्मिक। ॿाहिरां सां कोई मतिलबु ई कान्हे, भली मॉल में वेठो हुजे, भली फिल्म ॾिसे, पर जीवन जो लक्ष्य हुन परमात्मा रखियो आहे त उहो धार्मिक। पर कलयुग में ईअं कान थींदो। कलयुग में भली माण्हू भॼे पियो थो धन जे पुठियां, लक्ष्य अथसि संसार, पर ॿाहिरां विर्त पियो थो रखे, पूॼाऊं पियो थो करे, पाठ पियो थो करे, ॾेखारे पियो थो विर्त रखिया अथई, उनखे धार्मिक सम्झो वेंदो। अरे अगरि उहो इहे विर्त पूॼा पाठ अगरि संसार पाइण लाइ थो करे त छाजो धार्मिक थियो। पर कलयुग में उहो न ॾिठो वेंदो कि छाजे लाइ थो करे। कलयुग में ॾिठो वेंदो धर्म कर्म करे थो माना धार्मिक आहे, मंशा न ॾिठी वेंदी। जेको माण्हू वधीक धन न कमाए सघंदो न, उन ते विश्वास माण्हू न कंदा। जंहिंखे पैसो घटि हूंदो न, उन जी ॻाल्हि ते बावा ई खणो, हलो संत खणो, ब्राह्मण खणो। जंहिं ब्राह्मण जंहिं संत वधीक धन गॾु न कयो, ब्राह्मण त छॾियो, संत के संत अगरि वधीक पैसो जमा न कयो त उन जी ॻाल्हि ते माण्हू विश्वास बि कोन कंदा, भली केॾो बि सुठो प्रवचन करे। मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां,
मां त ॾाढो पैसो गॾु कयो आहे। मां ॿियनि जी थो कयां जिन वीचारनि पैसो जमा न करे सघिया त हुनजी कोई ॿुधंदसि बि कोन, वेंदसि ई कोन। हिते त हेॾा माण्हू अचनि था त मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां। उहे वीचारा जेके सचा आहिनि, जे ब्राह्मण ईंदो जेको असां वटि उहो वीचारो सचो आहे, या अनेक संत आहिनि सच ते हली रहिया आहिनि, पर माण्हू बसि चेक कंदा कि इन वटि घणो पैसो आहे, हिन पाण घणो धन गॾु कयो अथई। अगरि धन गॾु न करे सघियो आहे त माण्हू हुनजो प्रवचन ॿुधंदा ई कोन, ॿुधंदा त विश्वास कोन कंदा, चवंदा हिन खे कुझु ईंदो ई कान्हे। पर अगरि कोई ॾाढो चमक दमक ॾेखारे ऐं पोइ भली जलेबी छो न ठाहे, भली गोल 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 ऊल जलूल कुझु बि ॻाल्हाईंदो न त हुनजी तारीफ़ कंदा, वाह भाई वाह, केॾो ज्ञान अथसि हिनखे। इहो असां ॾिसी रहिया आहियूं या न ॾिसी रहिया आहियूं। इहो भागवत पुराण में लिखियलु आहे कि अधिक धन नहीं कमा पाने वाले की विश्वसनीयता पर संदेह किया जाएगा। उन ते विश्वसनीयता न रहंदी उनजी जेको धन न गॾु करे सघियो। सिर्फ़ु हिकु ई प्रमाण माण्हू ॾिसंदा कि हिन पैसो गॾु कयो अथई न भाई, भली चोरी करे कयईं, भली ठगे करे पैसो गॾु कयईं, पैसो गॾु कयईं न त इहो जेका ॻाल्हि चए थो न उहा सही हूंदी, इहो आधार थी वेंदो। बाक़ी उन्हनि ॻाल्हियुनि जी का वैल्यू कोन रहंदी। जेके क़ीमती अनमोल वचन हुजनि कंहिंजा, नीति वचन, उहे न वणंदा। असांजे बैरागढ़ जे साईं हिरदाराम साहिब जन खे कोई निहारींदो ई कोन हो पहिरीं, पर जीअं ई हेॾा कम थिया डोनेशन अचण खां पोइ सभु ॾिसो कीअं भॼंदा आहिनि, कुटिया गई थी, कुटिया गई थी, कीअं वेंदा आहिनि माण्हू, छाजे करे वेंदा आहिनि, इहे धन ॾिसी करे। पोइ विश्वास जाॻियो, हा भाई कुझु आहे हिते। त तव्हां अहिड़ा न थियो भाई प्लीज़। जेके भागवत पुराण में जिन जो ज़िक्र आयो आहे असां अहिड़ा न थियूं। एतिरी ज़िमेदारी आहे असांजी कि असां हिन लिस्ट में न अचूं जो राजा परीक्षित ॿुधी करे हैरान थिए कि कलयुग जा माण्हू अहिड़ा हूंदा छा। सीता बि हैरान थी वई हुई। रामचंद्र कह गए सिया से ऐसा कल युग आएगा, हंस चुगेगा दाना दुन का, कौआ मोती खाएगा। रामचंद्र कह गए सिया से ऐसा कल युग आएगा, हंस चुगेगा दाना दुन का, कौआ मोती खाएगा। धर्म भी होगा कर्म भी होगा, कर्म भी होगा, लेकिन शर्म नहीं होगी। बात बात पर मात पिता को बेटा आँख दिखाएगा। हे रामचंद्र कह गए सिया से, मंदिर सोना सोना होगा, भरी रहेगी मधुशाला, मधुशाला। मंदिर सोना सोना होगा, भरी रहेगी मधुशाला, मधुशाला। पिता के संग संग भरी सभा में नाचेगी घर की बाला,
खाएगा, हंस चुगेगा दाना धन का, कौआ मोती खाएगा। हे रामचंद्र कह गए सिया से, सुनो सिया कल युग में काला धन और काले मन होंगे, काले मन होंगे। चोर उचके नगर सेठ और हरि भक्त निर्धन होंगे, निर्धन होंगे। जो होगा लोभी और भोगी, वो जोगी कहलाएगा, हंस चुकेगा दाना धन का, कौआ मोती खाएगा। हे रामचंद्र कह गए सिया से, राजा और प्रजा दोनों में होगी निस दिन खींचातानी, खींचातानी। कदम कदम पर करेंगे दोनों अपनी अपनी मनमानी, मनमानी। जिसके हाथ में होगी लाठी, भैंस वो ही ले जाएगा, हंस चुगेगा दाना धन का, कौआ मोती खाएगा। रामचंद्र कह गए सिया से। त कल युग में ईअं थींदो, तव्हांजे लाइ त थी रहियो आहे। ईअं चऊं पाण कि अगरि कोई माण्हू ग़रीब आहे न, निर्धन आहे न, अगरि जंहिं वटि धन कान्हे, त उनखे ईअं ई सम्झो वेंदो बेकार, कि ईअं ई आहे इनखे छॾीस, इनखे छा ध्यानु ॾियूं। माना मानवीय मूल्यनि जी का वैल्यू न, बसि धन जी वैल्यू। ऐं ॿियो, बाह्य आडंबर में माण्हू अंदरि ई अंदरि ॾाढो फलजंदो फूलजंदो, ॿाहिरां त ॾेखारींदो पाण खे स्टैंडर्ड स्पेशल, कोई पाण खे संत सॾाईंदो, कोई भॻवान जी, कोई ज्ञानी, कोई कुझु, कोई दानी, पर इन जी आड़ में हू पंहिंजो स्वार्थ सिद्ध कंदो। अगरि कोई इहो न करे सघंदो न, त हुनजी का वैल्यू बि न रहंदी। अच्छा, विद्वान कंहिंखे मञियो वेंदो? जेको ॻाल्हाइण में ॾाढो चतुर हूंदो, जेको ॻाल्हाइण में होशियारु हूंदो न, उनखे विद्वान। जज बि ॾाढा माण्हू चवंदा आहिनि कि सत्संग में गई थी, कितना ऊंचा सत्संग था ना, समझ में ही नहीं आया। ऊंचा होगा तभी तो समझ में नहीं आया ना, ईअं चवनि। त इहा उनजी चालाकी आहे उन वक्ता जी, कि अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु जेके सम्झ में न अचनि, त साव करे उहे माण्हू उलझल उलझल ॻाल्हियूं ऐं वॾियूं वॾियूं ॾुखियूं ॻाल्हियूं कंदा, जेके सम्झ में न अचनि, ऐं माण्हू वरी उनखे विद्वान सम्झंदा, चवंदा देखा कितनी बड़ी बड़ी बातें थी। ऐं अगरि कोई सिधो सो ॻाल्हाईंदो न, सरल भाषा में, पंहिंजी भाषा में, त उनखे चवंदा हे ईअं ई आहे, हिनखे को एॾो विद्वान कान्हे इहो। ठीकु आहे। शादियूं आपसी सहमतीअ सां थींदियूं। शादियुनि में घर वारनि जी मर्ज़ी मायने न रखंदी,
पाण में छोकिरा छोकिरी तय कंदा कि असांखे शादी करणी आहे या न। ऐं सनानु करण खे पवित्रता मञी वेंदी। बसि कोई बि कुझु बि हुजे त चवंदसि बसि तूं सनानु कर, बसि थिए सनानु कर, भली पीतल हुजी पर सनानु कर ऐं हवन में वेह अची। सनान खे ई हुनजो साधन ठाहे छॾींदा पवित्र थियण जो। दूर स्थित माण्हू वेंदा तीर्थनि ते, परे परे तीर्थनि ते वेंदा, पर पासे में कंहिं भगत कंहिं संत वटि कोन वेंदा। दूर स्थित तीर्थनि खे महत्व ॾिनो वेंदो। माण्हू पंहिंजी सुंदरता वधाइण जे लाइ अलॻि अलॻि हेयर स्टाइल कटिंग कंदा। माण्हूअ जे जीवन जो लक्ष्य केवल रोटी थी वेंदो कि पेट कीअं भरिजे, उदर पूर्ति जीवन जो लक्ष्य थी वेंदो। कंहिंखां कोई पुछंदो जीवन जो लक्ष्य छा अथई, चवंदो यार दुकान ते वञिणो आहे, ऑफिस वञिणो आहे, तॾहिं पघार मिलंदी, तॾहिं रोटी ठहंदी, तॾहिं ॿारनि जी फीस भरबी। बसि इहो हुनजे जीवन जो लक्ष्य थी वेंदो। ॿियो कुझु ख़बर ई न, धर्म कर्म ईश्वर कुझु ख़बर न। जेको माण्हू पंहिंजे घर खे सुठो सिंगारींदो, वॾियूं वॾियूं आडंबर जूं शयूं रखंदो, उन जो ई जस थींदो शहर में कि इहो ई माण्हू होशियारु आहे। अच्छा, धर्म बि पालन थींदो, धर्म नष्ट कोन थींदो, यज्ञ हवन इहे थींदा, पर छाजे लाइ, प्रसिद्धि पाइण जे लाइ, फेमस थियण जे लाइ माण्हू धर्म कर्म कंदा। पोइ जिसके हाथ में होगी लाठी भैंस वही ले जाएगा। वरी शादियूं, छोकिरा छोकिरी बिना शादीअ जे बि गॾु रहंदा, लिव इन रिलेशन, इहो बि भागवत पुराण में लिखियलु आहे। पोइ वरी राजा अहिड़ा राजा ठहण लॻंदा जेके राजा जा गुण हूंदा ई कोन उन्हनि में। मलेच्छ शूद्र कोई बि राजा ठही सघंदो जोड़ तोड़ करे। हाणे अहिड़नि माण्हुनि जे हथ में राज जी डोर ईंदी त उहे त केवल लुटींदा फुरींदा जनता खे, धर्म कर्म त कंदा कोन। त आख़िरी में ईअं थींदो, वातावरण प्रदूषित थी वेंदो, माण्हुनि जे मन में ईर्ष्या द्वेष साड़ पच इहे वधी वेंदा, कॉम्पिटिशन ॾेखाव दंभ सभु चालाक थी वेंदा। त आख़िर वातावरण ॾाढो ख़राबु थी वेंदो ऐं माण्हू शहर छॾे वठी भॼंदा गांवनि में शांती पाइण लाइ माण्हू रहण लॻंदा, पर गांव बि भरिजी वेंदा। पोइ माण्हू भॼंदा झंगलनि में। माण्हू गांवनि खे बि ख़राबु कंदा, झंगलनि खे बि ख़राबु करे छॾींदा। मां त बोरवन में इहा स्थिति ॾिठी आहे। बोरवन हेॾो सुंदर झंगल हो, पोइ उनखे जेॾीमहिल पार्क ठाहियनि त सरकार जे नियंत्रण में आयो त उनजो टाइम रखियनि, शाम जो सुबुह जो ही टाइम, पोइ उन टाइम सभु पहुचंदा आहिनि माण्हू। कोई राजनीतिक ॻाल्हियूं कंदो आहे, मायूं पराई पचर कंदियूं आहिनि, जेंट्स प्लाटनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। हाणे उन झंगल सुठे खे बि किन करे छॾियनि, जो मूं जहिड़े माण्हूअ जी वञण जी इच्छा न थिए। अगरि इहे सभु हुजनि न सिंधी त असां न वेंदा आहियूं उन टाइम। असां या त कॾहिं कॾहिं ॾींहं जो हली वेंदा आहियूं जेॾीमहिल कोई न हुजे, पर उहो टाइम एक्चुअल आहे कोन, पार्क बंदि जो टाइम आहे उहो। त ही त सुञातल आहिनि, वञणु ॾींदा आहिनि, न त उहो न वञणु खपे, गैर क़ानूनी आहे। टाइम अगरि उहो न आहे त पोइ न वेंदासीं खणी। त बोरवन जंगल बि माण्हू दूषित करे छॾींदा, भागवत पुराण में लिखियलु आहे, झंगलनि खे बि ख़राबु करे छॾींदा। पोइ आख़िर भॻवान खे अचिणो पवंदो।
चारों तरफ़ मलेच्छ ई मलेच्छ, लुटेरा, दुष्ट, स्वार्थी इहे माण्हू जो हूंदा त कल्कि भॻवानु अवतार वठंदो। कल युग जो भॻवानु कल्कि भॻवानु विष्णु यशा नाले ब्राह्मण जे घर में संबल ग्राम में लिखियलु आहे, उहो जनम वठंदो। पोइ उहो इन्हनि मलेच्छनि डाकुनि खे नाश कंदो। उन सां गॾु विशाल सेना गॾु थी वेंदी। उन्हनि सभिनीनि खे नाश करे उहो भॻवानु वरी सतयुग जी स्थापना कंदो। ऐं सतयुग जी स्थापना थींदी त वरी उहो युगनि जो पुनर्चक्र वरी हलंदो। उहो कल्कि भॻवानु मलेच्छनि दुष्टनि जो नाश कंदो ऐं पंहिंजे भगतनि जी रक्षा कंदो। असां कहिड़ी कैटेगरीअ जा आहियूं, ख़ुदि सोचूं। छा असां हुन कलयुगी जीवन वारा माण्हू आहियूं जेके स्वार्थी इच्छाउनि सां भरियल आहिनि, या असां भगत जी कैटेगरीअ जा आहियूं जिन खे भॻवान जी भक्ति प्यारी आहे। भॻवानु पंहिंजे भगतनि जी रक्षा कंदो ऐं दुष्टनि खे नाश करे वरी धर्म जी स्थापना कंदो। पोइ वरी वातावरण शुद्ध थी वेंदो। वरी माण्हुनि में धर्म, दया इहे सभु वरी अचणु लॻंदा। मज़े जी ॻाल्हि त इहा आहे, भूमि धरती जेका आहे न, इन धरतीअ जो हिकिड़ो गीत आहे भागवत पुराण में। धरती चए थी कि मां खिलंदी आहियां जॾहिं हर कोई चवंदो आहे कि मुंहिंजो हेतिरो प्लाट, मूं वटि हेतिरा प्लाट, मूं वटि हेतिरी प्रॉपर्टी। धरती माता चए थी मां खिलंदी आहियां, मूं वटि त मुंहिंजे धरतीअ ते अलाए घणेई राजाऊं आया ऐं विया, अनेक आया ऐं विया सतयुग खां वठी करे, पर मां त उते जी उते ई बीठी आहियां, मां त कंहिंसां बि गॾु कोन वई आहियां। सचाई त इहा आहे, माण्हूअ खे सभु इहे प्लाट बिलाट सभु छॾे करे ख़ाली हथ ई वञिणो पवंदो आहे। त उहा जेका शइ छॾणी आहे, उन जे पुठियां माण्हू केॾी तृष्णा थो करे कि अञा खपे, अञा पाइणो आहे, मूंखे अञा करिणो आहे। पंहिंजो जीवन हू विञाए पियो थो। धरती चवंदी आहे कि मुंहिंजे मथां वेही करे मुंहिंजे साम्हूं चवंदा आहिनि कि मां मालिक आहियां धरतीअ जो, त मूंखे खिल ईंदी आहे। चवंदी आहियां तूं त कुझु बि कोन आहीं। वॾा वॾा शूरवीर बि इहो चवंदा हुआ। माण्हू भुलिजी थो वञे कि उनजो अंत थींदो, हिकु ॾींहुं मृत्यु ईंदी ऐं ही पृथ्वी ग्रह छॾिणो पवंदो उनखे, कि न ॿिए हंधि पोइ यात्रा थींदी। त माण्हूअ खे घुरिजे पंहिंजी मृत्यु यादि रखे, मृत्यु यादि रखी करे सिंसियर थिए, एॾी तृष्णा न पाले जो उनखां भॻवानु विसरी वञे, उनखे भॻवानु धर्म कर्म यादि ई न रहे। ईअं माण्हू न थिए। राजा परीक्षित खे ॿुधाएसि थो शुकदेव मुनि कि ही युग बार बार ईंदा आहिनि, सतयुग त्रेता। सतयुग में धर्म चइनिनि पेरनि ते हो, सत्य, दया, तप ऐं दान। पोइ त्रेता में हिकु पेर घटिजी वियो उनजो, वरी द्वापुर में 2 पेर घटिजी विया, कल युग में केवल हिकु पेर वञी बचियो आहे। दान जो थोरो घणो दान आहे कल युग में। वरी हिननि जा गुण धर्म ॾिसो। असां भली कल युग में रहूं था, कल युग में जनम वरितो आहे, पर चाहियूं त असां सतयुग जा प्राणी ठही सघूं था। कल युग में बि प्रहलाद वांगुरु थी सघूं था। हाणे उहा निशानी छा आहे? सतयुग जो जेको गुण आहे सो आहे सात्विक। अगरि असां सात्विक रहूं था त सतयुग में था जियूं। त्रेता युग जो गुण आहे राजसी, रजोगुण। ऐं द्वापर युग जो मिक्स गुण आहे, रजो ऐं तमो। ऐं कल युग जो गुण आहे तमो। कल युग रथ अगन का, कूड़ अगे रथवाह। कल युग में कूड़ कूड़ ई हली रहियो आहे, जंहिंजे करे माण्हूअ खे शीतलता कान्हे, शांती कान्हे, हू परेशान आहे। त उनखे सात्विक थियणो पवंदो, सचो थियणो पवंदो।
सुठा गुण धारण करे भगवान सां प्रेम करणो पवंदो, तॾहिं वञी करे हू कुझु करे सघंदो, पंहिंजो जीवन सफल करे सघंदो, पोइ ईअं चई सघंदो, जब से मिली शरण के मेरे दिन बदल गए, जब से मिली शरण के मेरे दिन बदल गए, ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर कि मेरे दिन बदल गए, जब से मिली शरण कि मेरे दिन बदल गए। अब जीवन में मस्ती है, अब जीवन में मस्ती है, मेरी सुखी गृहस्थी है, मेरी सुखी गृहस्थी है, जो आनंद मैं लेता हूँ दुनिया उसे तरसती है, जो आनंद मैं लेता हूँ दुनिया उसे तरसती है, रहता हूँ मैं मगन, रहता हूँ मैं मगन, रहता हूँ मैं मगन कि मेरे दिन बदल गए, जब से मिली शरण कि मेरे दिन बदल गए, ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर कि मेरे दिन बदल गए। सिर पर मेरे हाथ धरा, सिर पर मेरे हाथ धरा, बोझ मेरे सिर का उतरा, बोझ मेरे सिर का उतरा, कृपा प्रभु ने बरसाई, बाग हो गया हरा भरा, कृपा प्रभु ने बरसाई, बाग हो गया हरा भरा, महका मेरा चमन, महका मेरा चमन, महका मेरा चमन कि मेरे दिन बदल गए, जब से मिली शरण कि मेरे दिन बदल गए। कल युग खे हिकिड़ो सुठो वरदान मिलियल अथव, हिकु सुठो फ़ाइदो आहे कल युग जो, कि हिन युग में कोई थोरो बि नाम जपे न भॻवान जो त उहो ॾाढो फल मिलंदो आहे उन जो। केवल नाम जपण सां माण्हूअ जो उद्धार थी सघे थो। सतयुग में ध्यानु करिणो पवंदो हो ऐं सालनि जा साल, त्रेता में यज्ञ कबा हुआ, द्वापुर में पूजा, पर कल युग केवल नाम आधारा, सिमर सिमर भव उतर ही पारा। त जेको केवल थोरो बि नाम जपे थो न त उनजो उद्धार थी वञे थो।
ऐं मानस पुण्य हो ई नहीं पापा। कोई अगरि मन सां बि सुठो संकल्प करे थो न त उनजो फल उनखे तत्काल थो मिले। इहा ॻाल्हि ख़बर अथव? हिन कलयुग में तव्हां अगरि सुठो सुठो रुगो सोचो, सुठो सुठो कंहिंजे लाइ सोचो, ॾेराणीअ जे लाइ बि जंहिंसां हुजेव द्वेष न, उन लाइ सुठो सोचो, तव्हांखे सुठो फल मिलणु शुरू थी वेंदो। इहो हिकु रहस्य अथव। तव्हां सुठी फीलिंग रखो, तव्हांखे तत्काल फल मिलंदो वेंदो। मन सां अगरि तव्हां सुठा कर्म कयव न त फल वरी मन सां न, फल वरी असली मिलंदा। इहो फ़ाइदो आहे कलयुग जो, त असां हिन जो फ़ाइदो वठी वठूं ऐं हिन युग में नाम जपे वठूं। तंहिंखां पोइ प्रलय जो वर्णन थो अचे कि 4 प्रकारनि जी प्रलय थींदी आहे, स्थाई, नैमितिक, प्राकृतिक ऐं आत्यंतिक। असां जेको निंड कंदा आहियूं न, इहा बि नंढड़ी प्रलय ई आहे। वरी असांजी जॾहिं मृत्यु थी वेंदी आहे, इहा बि हिकु प्रलय आहे। ब्रह्मा जो हिकिड़ो ॾींहुं थींदो आहे तॾहिं बि प्रलय थींदी आहे, ऐं जॾहिं ब्रह्मा जी बि मृत्यु थींदी आहे त बि हिकु प्रलय थींदी आहे। इहा प्रलय जो वर्णन आहे। उन में मार्कंडेय मुनीअ जो बि वर्णन थो अचे कि ऋषि मार्कंडेय खे लंबी उमिरि जो वरदान मिलियल आहे। उहो अलाए घणा दफ़ा प्रलय ॾिसी चुको आहे। उन ते हिकु दफ़ो इहो बि ॾिठो कि भॻवानु नारायण नंढड़े ॿार जे रूप में हिकिड़े वॾे पते ते लेटियो पियो आहे। उन नंढड़े ॿार जे मुख में मार्कंडेय ऋषिअ अनेक ब्रह्मांडनि जो दर्शन कयो। छो त मार्कंडेय ऋषिअ वरदान घुरियो हो कि मां माया थो ॾिसणु चाहियां भॻवान जो, आख़िर केतिरो आहे ब्रह्मांड, उहो मुंझी पियो। त केतिरो आहे ब्रह्मांड असां अंदाज़ नथा लॻाए सघूं, पर असां पंहिंजे घट में, पंहिंजे हृदय में उन प्यारे प्रभु परमात्मा सां प्रेम करे सघूं था, उन सां ॻाल्हाए सघूं था। इहो चई करे शुकदेव आख़िरी उपदेश ॾेई वञे थो परीक्षित खे कि तुंहिंजी मृत्यु अचण वारी अथई, तक्षक नांगींदई, ॾंगंदई, पर तूं त तयारु आहीं न। आत्मा अमर आहे, शरीर नाश थींदो आहे, इहो बसि यादि रखजांइ, भॻवानु कृष्ण जो ध्यानु कजांइ। पोइ तक्षक नांग आयो, राजा परीक्षित जी मृत्यु थी। पोइ वरी परीक्षित जे पुट जनमे जे सर्प यज्ञ कयो कि मां हिन तक्षक खां बदिलो वठंदुमि, पर उन सर्प यज्ञ खे रोकियो बृहस्पतिअ ऐं तक्षक जी जान बचायईं। तंहिंखां पोइ पुराणनि जी सूची, पुराणनि जी संख्या, पुराणनि में घणा घणा श्लोक आहिनि, इहो वर्णन अचे थो। ऐं आख़िरीअ में भागवत महापुराण जो महात्म्य थो अचे कि इन भागवत पुराण जे पाठनि सां, पठन सां, श्रवण सां माण्हूअ जा पाप नाश था थियनि। माण्हूअ खे घुरिजे कि भागवत कथा कराए, मनुष्य खे घुरिजे कि भागवत कथा में वञी शेवा करे। माण्हूअ खे घुरिजे कि जंहिं भागवत कथा कई आहे न, इहो त हींअर बि आयो जेॾीमहिल भोग पातोसीं, त जंहिं वक्ता जंहिं कथा ॿुधाई आहे न, उनखे व्यास चइबो आहे। त व्यास खे धन, कपिड़ा, सोन, गोल्ड उहो ॾियणु खपे। ॿियो आयो, ॾाढियूं ॻाल्हियूं लिखियलु आहियूं, मां बि हाणे ई पढ़ियूं कि वक्ता खे छा छा ॾियणु खपे। न त घटि में घटि हिकु सुठो श्रोता थी करे त वञणु खपे भागवत कथा में। केवल सुठा श्रोता थी करे वियूं त बि उद्धार थी वेंदो, कल्याण थी वेंदो। हिन भागवत पुराण में वेदनि जो बि सार आहे, सभिनी शास्त्रनि जो बि सार आहे, सभिनी पुराणनि जो सार आहे। हीअ आहे अहिड़ो श्रीमद भागवत महापुराण, जंहिंजी कथा असां रोज़ु ॿुधूं पिया ऐं हाणे उन जे समापन जे तरफ़ असां वधी रहिया आहियूं। त उन भागवत महापुराण जी महिमा में हीअं चऊं, ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला,
हरि नाम यही, हरि धाम यही, हरि धाम यही, हरि धाम यही। यही जग मंगल की आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। ये शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श दिखाने वाला। ये शांति गीत पावन पुनीत, हरि को मिटाने वाला, हरि दर्श दिखाने वाला। सुख करनी यह दुख हरनी, यह सुख करनी, यह दुख हरनी। श्री मधुसूदन की आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। ये मधुर बोल जग फंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ये फंद खोल सन्मार्ग दिखाने वाला, बनाने वाला। श्री राम यही, घनश्याम यही, श्री राम यही, घनश्याम यही। यही प्रभु महिमा की आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। त पापियुनि खे बि तारण वारी, भगतनि जो बि भलो करण वारी, भगवान सां मिलाइण वारी आहे हीअ कथा। तंहिंजो असां हिते हींअर भोग पातोसीं। तव्हां सभिनीनि खे लख लख शुभकामनाऊं। बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय। वेद व्यास जी महाराज की जय। शुकदेव जी महाराज की जय। श्री कृष्ण भगवान की जय। नारायण भगवान की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गंगा धाम दरबार की जय। सभिनीनि श्रोताउनि की भी जय। इन्हनि जी जय हुजे सदाई। ये जीअनि सदाई जीत थिए इन्हनि जी। जेके भगवान जा भगत हुजनि, जेके श्रोता हुजनि, आनंद में रहनि। त हिते सत्संग जी समाप्ति। हींअर भोग साहब पइजी चुको आहे। बसि आरती करे प्रसाद भंडारो भगवान जो प्रसाद अथव, ग्रहण कजो। ऐं सुभाणे खां सावण शुरू थो थिए त भगवान शिव जी कथा रामचरितमानस मां जेका कंदा आहियूं उहा कंदासीं। आरती अति पावन पुर
पावन पुराण की। धर्म भक्ति विज्ञान खान की। धर्म भक्ति विज्ञान खान की। आरती अति पावन पुराण की। आरती अति पावन पुराण की। धर्म भक्ति विज्ञान खान की। महापुराण भागवत निर्मल। महापुराण भागवत निर्मल। शुक मुख विगलित निगम कल्प कल। मुख विगलित निगम कल्प। परमानंद सुधा रसमय फल। लीलारती यह रस निधान की। आरती अति पावन